नाज़रीन, ताल के कलोई में ईद खुशियन बदिरां परेशानियों खणी आई। गरीब माण्हू महांगाई सबब ईद की खरीदारी न करे सघिया, जंहिं करे बाज़ारूं वीरान नज़र अची रहियूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था रज़ा हालो जी रिपोर्ट। हाँ, ईद ईंदे ई गरीब माण्हुनि जे ॾुखनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। कलोई, सतो महल, संतोरो बाज़ार समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके गरीब माण्हू आहिनि उन्हनि पंहिंजे ॿचिड़नि जे लाइ कंहिं क़िस्म जी ख़रीदारी न आहे कई। उन जी वजह सिर्फ़ु इहा आहे त गुरबत, बुख ऐं बेरोज़गारी सबबि जेके माण्हू आहिनि उहे परेशान बणियल आहिनि। दुकानदारनि जी कंहिं क़िस्म जी ख़रीदारी न आहे थी, बाज़ारूं वीरान बणियल आहिनि। अचो त उन्हनि गरीब माण्हुनि जी दर्द कथा ॿुधूं त छा था चवनि। हिन साल में धंधो बंदो आहे कोन, न को कातियूं आहिनि, न को ॿियूं, न को टियूं आहिनि। बेरोज़गारी जाम वधी वई आहे। गरीब माण्हू असी हाणे छा करियूं हाणे को। हिकिड़ो त हिन ईद खां अॻु में अचण खां अॻु में जेको ही साइक्लोन आयो पहिरीं जे करे माण्हू वीचारा कुझु दर बदर थिया। कुझु बरसातुनि जे अंदरि माण्हुनि जा जेके फसल हुया उहे थोरा घणा बरसाति मुतासिर कया। ऐं जेके वापारी आहिनि उहे चवंदा त माल जो कंहिं क़िस्म जो को अघु न आहे। सरकारी मुलाज़िमनि जो त हुई हिकिड़ो त अॻु ई पघार घटि, ऐं ॿियो मथां त वरी जेको गवर्नमेंट नवां टैक्स वग़ैरह लॻाया, माण्हुनि वटि पैसा आहिनि ई कोन। छा ख़रीदारी कंदा वीचारा माण्हू? ईद जा कपिड़ा वठनि या ईद जा ॿारनि जे लाइ का शइ वठनि या ईद जो सामान वठनि। महंगाई आहे, एतिरो कारोबार कोन्हे, एतिरा रोज़गार जा ज़रिया कोन आहिनि। असांजो 5000 दुकान या ॿिया जेके कारोबार आहिनि, कंहिं धंधे महंगाई जे करे सभु वीचारा परेशान। कंहिं ख़रीदारी ईद जी कोन कई आहे, न को कमाई आहे, ऐं न वरी को उन में को अहिड़ो को माण्हू पंहिंजो पेट बि नथो पालियो सघे। ईद करियूं, न को कपिड़ा वरिता, न को का शइ कोन अथसीं। मिसकीन माण्हू अटे में झलिया अथऊं। ग़रीब माण्हू मांगरा त उरूज ते छा ईद माण्हू कंदो? ग़रीब माण्हू, मिसकीन माण्हू। माण्हुनि जा वीचार तव्हां ॿुधा, उन्हनि जो इहो ई चवणु हो त गुरबत सबबि असां पंहिंजे ॿचिड़नि जे लाइ कंहिं बि क़िस्म जी ईद ख़रीदारी न आहे कई। दुकानदारनि मूजिबि त गुरबत सबबि जेका असां वटि ख़रीदारी कंहिं बि क़िस्म जी न आहे थी। बाज़ार जेका आहे उहा वीरान बणियल आहे। ग़रीब ऐं मिसकीन जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ ईद बजा ख़ुशियुनि जे परेशानी ऐं ग़म खणी आई आहे। उन्हनि जा जेके मासूम ॿचिड़ा आहिनि उहे कपिड़ो लटो उन्हनि खे तकींदे ई रहिया आहिनि। उन्हनि जा जेके तव्हां वीचार ॿुधा उहे इन ई रीति हुआ। कैमरामैन वसीम ख़ान सां गॾु रज़ा हालो, आवाज़ TV न्यूज़, कलोई।